अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त शाहिद बबर ऐं सिंगर फ़हीम अली मगरार जो कहिड़ो तालुक़ आहे। अॼु जी हिन वीडियो में असीं तव्हां खे शाहिद बबर ऐं फ़हीम अली जो कहिड़ो रिश्तो आहे उन बाबति तव्हां खे ॿुधाईंदासीं। तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त कुछ महीना अॻु में शाहिद बबर ऐं फ़हीम अली हिकिड़ो गानो ॻायो हो जेको इंटरनेट ते तमामु घणो फेमस थियो हुयो। तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त फ़हीम अली ऐं शाहिद बबर जो शागिर्द आहे। शाहिद बबर हिन खे ॻाइणु सेखारियो जॾहिं त फ़हीम अली तमामु घणो फेमस थियो हुयो। 2 ॾींहं अॻु में शाहिद बबर जी हिकिड़ी वीडियो वायरल थी हुई। माण्हू वीडियो खे शाहिद बबर ऐं फ़हीम अली जो वीडियो समझी रहिया हुआ, पर उहा वीडियो सिर्फ़ शाहिद बबर ऐं फ़हीम अली खे ब्लैकमेल करण लाइ हुई। शाहिद बबर ऐं फ़हीम अली जी तमामु घणी सुठी दोस्ती आहे ऐं उन्हनि में अहिड़ो को माइटी वारो रिश्तो न आहे। त नाज़रीन, ही हुई अॼु जी शॉर्ट सिंपल वीडियो। अहिड़नि ॿियनि वीडियो लाइ असांजी चैनल खे सब्सक्राइब करियो।